अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाद खोसोवा शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अज हिन प्यारी वीडियो में अजन जी हिन बेहतरीन वीडियो में तव्हां सभिनी खे खुश आमदीद। दोस्तों अज कुछ नई खुशखबरी भी मूं आंदी है ऐं कुछ नवे ड्रामनि के हवाले से अज अपडेट्स आया आहिनि, उहे भी तव्हां सां शेयर कंदासीं। अज तव्हां यकीनन जेका भी नवा या पुराना दोस्त इन वीडियो में आया आहियो उन सभिनी दोस्तनि जे लाइ अॼु गिफ्ट आहे। इंशाल्लाह हू मायूस न थींदा। जेका भी नवा दोस्त आया आहिनि उन्हनि खे चवंदुसि इन वीडियो में तव्हां मायूस न थींदो, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु तव्हांखे ड्रामनि जी अपडेट ज़बरदस्त मिलण वारी आहे। तव्हां ड्रामनि जे हवाले सां मूंखे ख़बर आया आहियो। बिल्कुलु दोस्तों, तव्हांखे ड्रामनि जी अपडेट्स मिलंदी। तव्हांखे सभ खां वधीक दुलाब जी अपडेट्स खपे, ॿियनि ड्रामनि जी खपे, कुछ नवनि जी, कुछ पुराणनि जी, ऐं कुछ ख़ुशख़बरियूं ऐं गिफ्ट तव्हांजे लाइ अॼु हिन नंढड़े वीडियोज़ में हिन खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त वीडियो खे लाइक कयो, त वीडियो खे स्टार्ट कयूं, पोइ अॻिते पंहिंजे कम खे वधायूं। दोस्तों अॼु जी वीडियो में तव्हां सभिनी प्यारे दोस्त ऐं भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों कुछ ख़बर पई आहे त कुछ ॿिया नवां ड्रामा हिकिड़ा स्टार्ट थियण वारा आहिनि चंद ॾींहंनि खां पोइ, या 15 ॾींहं या महीने खां पोइ। इन ड्रामनि जी जेको आहे नाला अञा अनाउंस न आहिनि कया विया, बाक़ी ख़बर ॿुधण में आई आहे त उहे कुछ सीरियल ड्रामा आहिनि ऐं सोप सीरियल ड्रामा घणा जेका आहिनि हाणे स्टार्ट थियण वारा आहिनि। केटरिन वारनि जो बि जेको आहे सोप सीरियल ड्रामो जेको आहे कुझु ॾींहंनि जे अंदरि अनाउंस थी सघे थो। उनजो नालो या कुझु ज़ाहिर थींदो, अञा उन्हनि जेको आहे नालो ज़ाहिर न आहे कयो। ऐं सोप सीरियल जेको आहे सिंध टीवी वारनि जो बि कुझु ॾींहं जे अंदरि थींदो। वरी ऐं कल्ह जेको आहे मुंहिंजे ख़्याल में केटरिन वारनि जी 19वीं वरी हुई, केटरिन चैनल जी, कशिश टीवी जी, जेको आहे इन्हनि जी हुई। अहिड़े हिसाब सां हर कंहिंजी जेको आहे सालगिरह हूंदी आहे चैनल जी। बहरहाल कुछ ॾींहंनि जे अंदरि इहे ड्रामा अनाउंस थींदा। सिंध टीवी वारनि जो हिकिड़ो ई सोप सीरियल तयारु थी रहियो आहे जेको आहे दुलाब। तव्हांखे ख़बर आहे इन जी जेका रिकॉर्डिंग शूटिंग वग़ैरह हली रही आहे, लेकिन सिंध टीवी वारनि जी कोशिशि रही आहे त ॿ सोप सीरियल हलाईंदा आहिनि। हिकिड़ो हलंदो आहे 7 बजे ड्रामो, ॿियो हलंदो आहे 8 वॻे। हाणे इन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ो दुलाब तयारु थी रहियो आहे, लेकिन ॿियो हिन टाइम को ड्रामो न आहे। पुराणो नंढिड़ो मिनी सीरियल हलाए छॾियो अथनि सजनी। लेकिन कुझु ॾींहं जे अंदरि ॿुधो आहे त जेको आहे ॿिन्ही चैनल वारनि मूं को न को ड्रामो ज़ाहिर कंदा, या केटरिन वारनि जो सोप सीरियल साम्हूं ईंदो, नओं शूटिंग स्टार्ट थींदी, या वरी सिंध टीवी वारनि जो नओं सोप सीरियल साम्हूं ईंदो। फ़िलहाल इन ॻाल्हि खे जेको आहे गुप्त रखियो वियो आहे, जेको आहे ज़ाहिर नाहे कयो वियो। चंद ॾींहंनि जे अंदरि या महीने जे अंदरि इहे शयूं ज़ाहिर थींदियूं। ॾिसूं उहे कहिड़ा ड्रामा आहिनि, उन्हनि में छा लाला रफ़ीक ज़ौर साहब हूंदो, यानी मूंसां छा हाजन प्रेमी हूंदो, या असगर चौधरी। मुंहिंजे ख़्याल में उहो असगर चौधरी जी जेको आहे डायरेक्शन में कमु थींदो, छो वॾो डायरेक्टर आहे असगर चौधरी साहब, जेको तव्हां तकरार ड्रामे में ॾिठो हुयो भावल ख़ान, ऐं उन्हनि जी डायरेक्शन में को न को ड्रामो ज़ाहिर थियण वारो आहे। दोस्तों ॾिसजो तव्हां, तमामु जल्द ज़ाहिर थींदो। ऐं उहो वरी वॾा वॾा अदाकार खणंदो आहे, पाण ई असद कुरैशी खे खणंदो आहे, माना सुठा सुठा अदाकार चूंडे चूंडे उहो खणंदो आहे पंहिंजी डायरेक्शन में। पोइ ॾिसूं हाणे उहो कॾहिं इहो ड्रामा ज़ाहिर थियनि था। फ़िलहाल उन जो को नाम या कुझु बि अनाउंस न आहे थियो, बस एतिरी ख़बर मिली आहे त ड्रामा सोप सीरियल तमामु जल्द नवां 1-2 शूट थियण वारा आहिनि। ॾिसूं, दुआ कयो को सुठा अदाकार हुजनि, को सुठी कहाणी सां शूट थियनि ऐं बहितरीनु ड्रामा इहे शूट थियनि त भली ॻाल्हि आहे। नाला अगरि अनाउंस थियनि हा त पोइ भली ॻाल्हि हुई, तव्हां ताईं असां नाला पुॼाए छॾियूं आहे, तव्हांखे ॿुधायूं आहे। पर छा कयूं, नाला हिन टाइम कंहिं बि अञा ज़ाहिर न आहिनि कया। हुननि जी इहा कोशिशि हूंदी आहे सरप्राइज़ ॾियूं ऐं कंहिंखे जेको नाला जल्दी न ॾियो। इहा हुयूं तव्हांजे लाइ जेका नवां दोस्त आया आहिनि उन्हनि जे लाइ इहा ख़ुशख़बरी ऐं इहे हुया गिफ्ट। हाणे अॻिते हलूं था बक़ाया ड्रामे जे हवाले सां। दुलाब जी काफ़ी दोस्तों ॿिए स्पेल जी बि शूटिंग काफ़ी मुकमिल थी चुकी आहे। मां उनजा मेकिंग वीडियो वग़ैरह ॾींदो रहियो आहियां, ॿियनि चैनलनि ते तव्हां ॾिठा आहिनि, ऐं उनजी काफ़ी मुकमिल थी चुकी आहे। थोरी घणी रहे थी ॿिए स्पेल जी, आज़म एंगल जी बि रहे थी। तमामु जल्द उहा बि जेको आहे शूटिंग मुकमिल थी वेंदी, ऐं तमामु जल्द उहे बि मेकिंग वीडियोज़ तव्हांजे साम्हूं असां इंशाल्लाह आणींदासीं, ॾींदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां दोस्तों, जेको आहे पहिरियों स्पेल त मां ॿुधाई आहे कहाणी, ॿिए स्पेल जी बि कहाणी अक्सर ॿुधाई आहे, 3 स्पेल जी बि तयारी हू कंदा बाद में। बसि कुझु हाणे वक़्तु इंतज़ारु करिणो पवंदो सुठी शइ जे लाइ। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे सॼे ड्रामे जो बि मूं कल्ह ॿुधाए छॾियो त हीउ पुराणो हिकिड़ो मिनी सीरियल आहे, नंढो सीरियल आहे। इहो नंढिड़ो ड्रामो आहे, तमामु जल्द ख़तमु थींदो। इन खां पोइ दुलाब जो चांस बणिजे थो, पोइ मथां दुलाब हलाइनि। इन जे करे सजनी ड्रामे खे फ़िलहालु हलाए छॾियूं। थी सघे थो सजनी ड्रामे जा 8 क़िस्ता हुजनि, या 10 या 15, वधि में वधि एतिरो हूंदो, इन खां वधीक नथो थी सघे। इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा दोस्तों,
त जेको आहे जागीर ऐं गुनाह माशाल्लाह बहितरीनु ड्रामा आहिनि, तव्हां बि ॾिठा आहिनि, असां बि ॾिठा आहिनि। माशाल्लाह उन्हनि जी बि कहाणी बहितरीनु आहे। कुझु वक़्तु तव्हां उन्हनि खे ॾिसो, हवेली ड्रामो तव्हां उहे ॾिसी रहिया आहियो, वक़्फ़नि वक़्फ़नि इहे बि ॾिसंदा अचो। इंशाल्लाह कुझु जेको आहे टाइम तव्हांजो बि गुज़री वेंदो, तव्हांजो टाइम पास थी वेंदो, उन खां पोइ इहे ड्रामा ज़ाहिर थींदा नवां, वरी इंशाल्लाह सफ़र गुज़र पियो हलंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे टाइम पास थींदो रहंदो। सर्दियूं मतिलबु मथो सियारो अची रहियो आहे, हाणे ड्रामा शदीद घणा ईंदा, छाजे करे हिन मौसम में शूटिंग भली थींदी आहे, थधि में, गर्मी में माण्हू शूटिंग नथा करे सघनि, घणी थधि में बि नथा करे सघनि, घणी गर्मी में बि। पोइ हाणे शुरूआति में सियारो अचे थो, मौसम थधी मिठी आहे, हिन में शूटिंग सभा घणी थींदी आहे। ॿाहिरि जो मौसम आहे, जीअं शुरू थींदी आहे त माण्हू ज़ोर ॾींदा आहिनि शूटिंग ते, छो त उन टाइम गर्मी न हूंदी आहे। पोइ काफ़ी शूटिंग तमामु मुकमल थी वेंदी आहे। हीअ बि ईअं ई थींदो जीअं जीअं हाणे सियारे जो मौसम नज़दीक अचे थी त ड्रामनि जो बि भरमार हिकिड़ी भरपूर जेको आहे तव्हांजे अॻियां पावर ज़ाहिर थींदो इंशाल्लाह। ऐं असां इहा जेका तव्हां ॻाल्हि ॿुधाए रहिया आहियूं 100% पकी ॿुधाए रहिया आहियूं। अॼु जा जेका कमेंट आया आहिनि, कमेंट बि शामिलु कंदासीं, तव्हांजा उन्हनि सवालनि जा जवाब बि ॾींदासीं, ऐं दोस्तनि खे हिकु हिकु जेको आहे न लफ़्ज़ जेको लिखी मोकिलियो आहे पढ़ी उन जे साम्हूं उनखे ॿुधाईंदासीं, ऐं पोइ वरी अपडेट्स खे अॻिते वरी वधायूं था पिया। मोबाइल मुंहिंजे साम्हूं पियो आहे दोस्तो, ऐं हिते पहिरियों जेको कमेंट आयो आहे ज़हीर अली राजपर साहिब जो आयो आहे, उन दिलि ऐं गिफ्ट मोकिलिया आहिनि। जानी वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हां ख़ुशि रखे। कुर्ब मुख़्तियार मंधिरियो साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि जो आबाद जो, खिलंदा ऐं मुस्कराईंदा रहो। माशूक लुंड साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। जानी हाजन खान, इहे नवां दोस्त असांजा ज़ाहिर थियंदा आहिस्ते आहिस्ते त वॾियूं महिरबानियूं, दिलि मोकिलिया आहिनि हाजन खान साहिबु। वली मोहम्मद समो साहिबु लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम अदा, ड्रामा जागीर ऐं गुनाह तमामु सुठा आहिनि, माशाल्लाह अदा, भली ॻाल्हि आहे। तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि गॾोगॾु। वली मोहम्मद समो साहिबु, माशाल्लाह बहितरीनु ड्रामा आहिनि, सुठा ड्रामा आहिनि, तव्हांखे वणिया इहा त भली ॻाल्हि आहे। नवीद दर साहिबु काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानी नवीद दर साहिबु, ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं लालू रिंज साहिबु लिखियो आहे, अदा ख़ुशि हुजो, ऐं स्टिकर मोकिलियो अथई हथु ॿधी था, वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे बि ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं अस्कर थीबो साहिबु लिखियो अथव, वालेकुम अस्सलाम, रियाज़ भाउ, अल्लाह पाक हमेशह तव्हांखे ख़ुशि आबाद सदाईं सलामत रखे प्यारा, माशाल्लाह। अदा असगर थीबो साहिबु, तव्हां रियाज़ भाउ खे वॾियूं दुआऊं ॾिनियूं आहिनि, मौला ख़ुशि रखे। बिल्कुलु हू परदेस ते वियल आहे, जेको बि परदेस ते वञे उन लाइ दुआ ज़रूरु कंदा कयो। ऐं असगर थीबो साहिबु लिखियो आहे, अदा गोड़ आवाज़, गोड़ लिखियो आहे, जल्दी में लिखण में ग़लती थी वई, अल्फाज़ लिखण में ग़लती थी वई आहे मूंखां, न अदा को मसइलो ई न, मां कल्ह सम्झी वियो मां जो अधु कूड़ लिखियो आहे, जिते खोड़ लिखे पियो या गोड़ लिखे पियो, मां इहो ॿुधायो, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, थींदो आहे तकड़ि में इहो कमु, ऐं अॻिते वधायूं था कम खे। ऐं ॿियो कमेंट आयो आहे अबू साहिब जो, ड्रामा सीरियल कसम नओं आहे या वरी पुराणो, इहा अदा पंहिंजे जा गदार नथो लभे, हाणे इन ड्रामे में जो छा थींदो, महिरबानी करे ॿुधाइजो अदा, इहो तव्हांजो थोरो थींदो। अदा रियाज़ भाउ, वालेकुम अस्सलाम, असांजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम, शाल सदा ख़ुशि हुजो, गुलनि जा छांव में हुजो। ॿी संजी संगत खे बि भरपूर सलाम, ऐं हथु ॿधी स्टिकर मोकिलिया आहिनि। अब्दुल रऊफ़ भाउ, सभु जेका बि दोस्त आहिनि ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे सलाम मोकिलिया आहिनि। रियाज़ भाउ जो बि जवाबु ॾिनो अथई, वॾियूं महिरबानियूं अब्दुल रऊफ़ भाउ। अदा कसम ड्रामो मां इन जे बारे में रिसर्च कयां, हा सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुमि त इहो ड्रामो कहिड़ो आहे। मुंहिंजे अॻियां नाहे आयो, ठीकु आहे न अदा, मूं नाहे ॾिठो, मुंहिंजे अॻियां नाहे आयो, मां इनखे पहिरियों चेक कयां, रिसर्च कयां, पोइ सुभाणे वीडियो में ॾेई छॾींदुसि। बाक़ी पंहिंजनि जा गदार हर कंहिं ॾिठो आहे, लाला फयाज़ ऑफिशियल, तव्हां हीअं कजो, लाला फयाज़ ऑफिशियल लिखंदो यूट्यूब ते, पहिरियों चैनल उन जो अची वेंदो, उन ते पहिरीं किस्त ॿी किस्त पई आहे, तव्हां उन सुकून सां ॾिसी सघो था। या मां कंहिं टाइम लिंक कॉपी करे तव्हांजो जेको कमेंट ईंदो आहे उन जेठो मेंशन कंदुमि, जे मुंहिंजो रिप्लाए तव्हां ॾे अचे त उन कमेंट लिंक ते क्लिक कजो, तव्हां डायरेक्ट उन वीडियो ते पुॼी वेंदव। वॾियूं महिरबानियूं तव्हां अब्दुल रऊफ़ भाउ। ऐं लालू रिंज साहिबु लिखियो आहे, अदा मूं 21 मिंट 47 सेकेंड तव्हांजी वीडियो ॾिठी आहे, टाइम लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं अदा, इहे लख कुर्ब, तव्हां एतिरी वीडियो असांजी ॾिठी आहे, ऐं दिलि बि तव्हां मोकिलिया आहिनि, तव्हां दिलनि में आहियो, तव्हां जहिड़ा ॿाहिरि जेका बि आहिनि मुंहिंजा सब्सक्राइबर, मुंहिंजा भाउ आहिनि, इहे तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, थोरा जानी तव्हां असांजी वीडियो फुल वॉच कई आहे। मोहम्मद हाजी साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं अदा।
ऐं लिखियो अथई मुनीर अहमद, थी सघे तो दोस्त भाउ हुजे, उनजो नालो बि लिखियो अथई, दिलि मोकिलिया अथई। वॾियूं महिरबानी सोणा ख़ुशि जो ऐं आबाद जो। ऐं ॿियो इब्राहिम पिताफ़ी साहब, दिलि मोकिलिया खोड़ सारा, वॾियूं महिरबानियूं। मौला ताईं ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो दा। जेका बि दोस्तनि जा कमेंट मूं वटि अॼु मुंहिंजे साम्हूं आया, मूं स्क्रीनशॉट कढी रखिया, उहे मूं पढ़िया आहिनि। अगरि को कमेंट रहिजी वियो आहे, इंशाअल्लाह तव्हां मायूस न थियो, तव्हांजो जेको आहे सुभाणे वारी वीडियो में कमेंट मां शामिलु कंदुसि ॻोल्हे करे। असल में हिते अपडेट थींदा रहंदा आहिनि न, असां ताईं कॾहिं देरि पुॼंदा आहिनि, कॾहिं जल्दी पुॼंदा आहिनि, अपडेटिंग जे करे ईअं कमु थींदो आहे, चकर थींदो आहे। इंशाअल्लाह सुभाणे वारी वीडियो में उहो शामिलु करे छॾींदुसि। कंहिंजो बि कमेंट हूंदो इंशाअल्लाह सुभाणे वारी वीडियो में अची वेंदो। वाम टेंशन न करण जी का ॻाल्हि न आहे, अपडेटिंग जे करे ईअं थींदो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, नवे ऐं पुराणे ड्रामे जी मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे अपडेट सभिनी दोस्तनि खे पकी ऐं पूरी ॾींदो आहियां, ऐं ईअं मुंहिंजी कोशिशि बि कामयाबु थींदी आहे, ॾींदो बि आहियां। ऐं बाक़ी कसम ड्रामे जे नाले बि सुभाणे अपडेट्स तव्हांखे ॾेई छॾींदुसि। इहो कहिड़े ड्रामे जे नाले ते ॻाल्हि कई आहे, बाक़ी जेका बि ॿिया ड्रामा अचणा आहिनि उन्हनि जी इंशाअल्लाह मुंहिंजी लगातार रिसर्च लॻी पई आहे, राब्ता लॻा पिया आहिनि। काश उन्हनि जो नालो जल्दी मुंहिंजे साम्हूं अगरि अची वियो त इंशाअल्लाह तव्हां ते उहो पहिरियों पुॼाईंदुसि, पोइ ॿियनि खे पहिरीं अपडेट्स तव्हांखे ॾींदुसि। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त दलाब जो मां सम्झां थो, तव्हां सभ खां वधीक इंतज़ारु कयो था, को मसइलो ई न आहे, सुठी ॻाल्हि आहे, इंतज़ारु करणु सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिक ॿिए जेके सपोर्ट ज़रूरु कंदा रहियो ऐं असांखे बि सपोर्ट कयो, असांजी इन वीडियो खे जेतिरो थी सघे दोस्तो ॿियनि ताईं पुॼाईंदा कयो। ऐं जेतिरी वीडियो अॻिते पुॼाईंदो को मसइलो न आहे, तव्हांजा कुर्ब थींदा, ग्रुपनि में पंहिंजे दोस्तनि खे इनवाइट कंदा कयो, असांजो चैनल हिन चैनल ते उहे बि अची वञनि ऐं कंहिंखां बि जेको आहे न वीडियो मिस न थिए। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगरि तव्हां वीडियो एॾी ताईं ॾिठो आहे, तव्हांजा लख कुर्ब, तव्हांजा वॾियूं महिरबानियूं। ख़ुशि हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो, सदाईं आबाद हुजो। अॼु जो वीडियो पंहिंजी पुॼाणी ते मिलंदासीं सुभाणे वारी वीडियो में सुठी ऐं नई अपडेट सां गॾु। ऐं उन में मां इहा कोशिशि कंदुसि त जेका बि नई अपडेट्स में चकर में लॻो पियो आहियां उन्हनि में को न को अञा वधीक ख़ुशख़बरी तव्हांजे लाइ आणियां। इंशाअल्लाह ईअं ई थींदो। तव्हां असांजी वीडियो अॻिली जो इंतज़ारु कजो, वेट कजो, हिन खे लाइक सब्सक्राइब शेयर ऐं सुठा कमेंट करे छॾियो। मिलंदासीं सुभाणे वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसोवा, ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन प्यारी वीडियो में, अॼु जी हिन बहितरीन वीडियो में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु कुझु नई ख़ुशख़बरी बि मूं आंदी आहे ऐं कुझु नवनि ड्रामनि जे हवाले सां अॼु अपडेट्स आया आहिनि, उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। अॼु तव्हां यकीनन जेका बि नवां या पुराणा दोस्त हिन वीडियो में आया आहियो, उन सभिनी दोस्तनि जे लाइ अॼु गिफ्ट आहे। इंशाअल्लाह हू मायूस न थींदा। जेका बि नवां दोस्त आया आहिनि उन्हनि खे चवंदुसि हिन वीडियो में तव्हां मायूस न थींदो, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु तव्हांखे ड्रामनि जी अपडेट ज़बरदस्त मिलण वारी आहे। तव्हां ड्रामनि जे हवाले सां मूंखे ख़बर आया आहियो, बिल्कुलु दोस्तो तव्हांखे ड्रामनि जी अपडेट्स मिलंदी। तव्हांखे सभ खां वधीक दुलाब जी अपडेट्स खपे, ॿियनि ड्रामनि जी खपे, कुझु नवनि जी, कुझु पुराणनि जी, ऐं कुझु ख़ुशख़बरियूं ऐं गिफ्ट तव्हांजे लाइ अॼु हिन नंढिड़े वीडियोज़ में हिन खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त वीडियो खे लाइक कयो, त वीडियो खे स्टार्ट कयूं, पोइ अॻिते पंहिंजे कम खे वधायूं। दोस्तो अॼु जी वीडियो में तव्हां सभिनी प्यारे दोस्त ऐं भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो कुझु ख़बर पई आहे त कुझु ॿिया नवां ड्रामा हिकिड़ा स्टार्ट थियण वारा आहिनि चंद ॾींहंनि खां पोइ या 15 ॾींहं या महीने खां पोइ। इन ड्रामनि जी जेको आहे नाला अञा अनाउंस न आहिनि कया विया, बाक़ी ख़बर ॿुधण में आई आहे त उहे कुझु सीरियल ड्रामा आहिनि ऐं सोप सीरियल ड्रामा घणा जेका आहिनि हाणे स्टार्ट थियण वारा आहिनि। केटरिन वारनि जो बि जेको आहे सोप सीरियल ड्रामो जेको आहे कुझु ॾींहंनि जे अंदरि अनाउंस थी सघे थो। उनजो नालो या कुझु ज़ाहिर थींदो, अञा उन्हनि जेको आहे नालो ज़ाहिर न आहे कयो। ऐं सोप सीरियल जेको आहे सिंध TV वारनि जो बि कुझु ॾींहं जे अंदरि थींदो। वरी ऐं कल्ह जेको आहे मुंहिंजे ख़्याल में केटरिन वारनि जी 19वीं वरी हुई, केटरिन चैनल जी, कशिश TV जी जेको आहे इन्हनि जी हुई। अहिड़े हिसाब सां हर कंहिंजी जेको आहे सालगिरह हूंदी आहे चैनल जी। बहरहाल कुझु ॾींहंनि जे अंदरि इहे ड्रामा अनाउंस थींदा। सिंध TV वारनि जो हिकिड़ो ई सोप सीरियल तयारु थी रहियो आहे जेको आहे दुलाब। तव्हांखे ख़बर आहे इन जी जेका रिकॉर्डिंग शूटिंग वग़ैरह हली रही आहे, लेकिन सिंध TV वारनि जी कोशिशि रही आहे त ॿ सोप सीरियल हलाईंदा आहिनि। हिकिड़ो हलंदो आहे 7 बजे ड्रामो, ॿियो हलंदो आहे 8 वॻे। हाणे इन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ो दुलाब तयारु थी रहियो आहे, लेकिन ॿियो हिन टाइम को ड्रामो न आहे। पुराणो नंढिड़ो मिनी सीरियल हाराए छॾियो अथनि सजनी। लेकिन कुझु ॾींहं जे अंदरि ॿुधो आहे त जेको आहे ॿिन्ही चैनल वारनि मूं को न को ड्रामो ज़ाहिर कंदा।
या केटन वारनि जो सोप सीरियल साम्हूं ईंदो, नओं शूटिंग स्टार्ट थींदी, या वरी सिंध टीवी वारनि जो नओं सोप सीरियल साम्हूं ईंदो। फ़िलहालु इन ॻाल्हि खे जेको आहे गुप्त रखियो वियो आहे, जेको आहे ज़ाहिर नाहे कयो वियो। चंद ॾींहंनि जे अंदरि या महीने जे अंदरि इहे शयूं ज़ाहिर थींदियूं आहिनि। ॾिसूं उहे कहिड़ा ड्रामा आहिनि, उन्हनि में छा लाला रफ़ीक ज़ौर साहब हूंदो, यानी मूंसां छा हाजन प्रेमी हूंदो, या असगर चौधरी। मुंहिंजे ख़्याल में उहो असगर चौधरी जी जेको आहे डायरेक्शन में कमु थींदो, छो वॾो डायरेक्टर आहे असगर चौधरी साहब, जेको तव्हां तकरार ड्रामे में ॾिठो हुयो बावल ख़ान, ऐं उन्हनि जी डायरेक्शन में को न को ड्रामो ज़ाहिर थियण वारो आहे दोस्तो। ॾिसजो तव्हां, तमामु जल्द ज़ाहिर थींदो। ऐं उहो वरी वॾा वॾा अदाकार खणंदो आहे, पाण ई असद कुरैशी खे खणंदो आहे, माना सुठा सुठा अदाकार चूंडे चूंडे उहो खणंदो आहे पंहिंजी डायरेक्शन में। पोइ ॾिसूं हाणे उहो कॾहिं इहो ड्रामा ज़ाहिर थियनि था। फ़िलहालु उन जो को नाम या कुझु बि अनाउंस न आहे थियो, बस एतिरी ख़बर मिली आहे त ड्रामा सोप सीरियल तमामु जल्द नवां 1-2 शूट थियण वारा आहिनि। ॾिसूं, दुआ कयो को सुठा अदाकार हुजनि, को सुठी कहाणी सां शूट थियनि ऐं बहितरीनु ड्रामा इहे शूट थियनि त भली ॻाल्हि आहे। नाला अगरि अनाउंस थियनि हा त पोइ भली ॻाल्हि हुई, तव्हां ताईं असां नाला पुॼाए छॾियूं आहे, तव्हांखे ॿुधायूं आहे। पर छा कयूं, नाला हिन टाइम कंहिं बि अञा ज़ाहिर न आहिनि कया। हुननि जी इहा कोशिशि हूंदी आहे सरप्राइज़ ॾियूं ऐं कंहिंखे जेको नाला जल्दी न ॾियूं। इहा हुयूं तव्हांजे लाइ, जेका नवां दोस्त आया आहिनि उन्हनि जे लाइ इहा ख़ुशख़बरी ऐं इहे हुया गिफ्ट। हाणे अॻिते हलूं था बक़ाया ड्रामे जे हवाले सां। दुलाब जी काफ़ी दोस्तो ॿिए स्पेल जी बि शूटिंग काफ़ी मुकमिल थी चुकी आहे। मां उनजा मेकिंग वीडियो वग़ैरह ॾींदो रहियो आहियां, ॿियनि चैनलनि ते तव्हां ॾिठा आहिनि, ऐं उनजी काफ़ी मुकमिल थी चुकी आहे। थोरी घणी रहे थी ॿिए स्पेल जी, आज़म एंगल जी बि रहे थी। तमामु जल्द उहा बि जेको आहे शूटिंग मुकमिल थी वेंदी, ऐं तमामु जल्द उहे बि मेकिंग वीडियोज़ तव्हांजे साम्हूं असां इंशाअल्लाह आणींदासीं, ॾींदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां दोस्तो, जेको आहे पहिरियों स्पेल त मां ॿुधाई आहे कहाणी, ॿिए स्पेल जी बि कहाणी अक्सर ॿुधाई आहे, टे स्पेल जी बि तयारी हू कंदा बाद में। बसि कुझु हाणे वक़्तु इंतज़ारु करिणो पवंदो सुठी शइ जे लाइ। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे सॼे ड्रामे जो बि मूं कल्ह ॿुधाए छॾियो, हीउ पुराणो हिकिड़ो मिनी सीरियल आहे, नंढो सीरियल आहे। इहो नंढो ड्रामो आहे, तमामु जल्द ख़तमु थींदो। इन खां पोइ दुलाब जो चांस बणिजे थो, पोइ मथां दुलाब हलाइनि। इन जे करे सॼिनी ड्रामे खे फ़िलहालु हलाए छॾियूं। थी सघे थो सॼिनी ड्रामे जा 8 क़िस्ता हुजनि, या 10 या 15, वधि में वधि एतिरो हूंदो, इन खां वधीक नथो थी सघे। इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा दोस्तो, त जेको आहे जागीर ऐं गुनाह माशाअल्लाह बहितरीनु ड्रामा आहिनि, तव्हां बि ॾिठा आहिनि, असां बि ॾिठा आहिनि। माशाअल्लाह उन्हनि जी बि कहाणी बहितरीनु आहे। कुझु वक़्तु तव्हां उन्हनि खे ॾिसो, हवेली ड्रामो तव्हां उहे ॾिसी रहिया हो, वक़्फ़न बावक़फ़न इहे बि ॾिसंदा अचो इंशाअल्लाह। कुझु जेको आहे टाइम तव्हांजो बि गुज़री वेंदो, तव्हांजो टाइम पास थी वेंदो, उन खां पोइ इहे ड्रामा ज़ाहिर थींदा नवां, वरी इंशाअल्लाह सफ़र गुज़र पियो हलंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे टाइम पास थींदो रहंदो। सर्दियूं मतिलबु मथो सियारो अची रहियो आहे, हाणे ड्रामा शदीद घणा ईंदा, छाजे करे हिन मौसम में शूटिंग भली थींदी आहे, थधि में। गर्मी में माण्हू शूटिंग नथा करे सघनि, घणी थधि में बि नथा करे सघनि, घणी गर्मी में बि। पोइ हाणे शुरूआति में सियारो अचे थो, मौसम थधी मिठी आहे, हिन में शूटिंग सभा घणी थींदी आहे। ॿाहिरि जी मौसम आहे, जीअं शुरू थींदी आहे त माण्हू ज़ोर ॾींदा आहिनि शूटिंग ते, छो त उन टाइम गर्मी न हूंदी आहे। पोइ काफ़ी शूटिंग तमामु मुकमिल थी वेंदी आहे। हीअ बि ईअं ई थींदो जीअं जीअं हाणे सियारे जो मौसम नज़दीक अचे थी, त ड्रामनि जो बि भरमार हिकिड़ी भरपूर जेको आहे तव्हांजे अॻियां पावर ज़ाहिर थींदो इंशाअल्लाह। ऐं असां इहा जेका तव्हां ॻाल्हि ॿुधाए रहिया आहियूं 100% पकी ॿुधाए रहिया आहियूं। अॼु जा जेका कमेंट आया आहिनि, कमेंट बि शामिलु कंदासीं, तव्हांजा उन्हनि सवालनि जा जवाब बि ॾींदासीं, ऐं दोस्तनि खे हिकु हिकु जेको आहे न लफ़्ज़ जेको लिखी मोकिलियो आहे पढ़ी उन जे साम्हूं उनखे ॿुधाईंदासीं, ऐं पोइ वरी अपडेट्स खे अॻिते वरी वधायूं था पिया। मोबाइल मुंहिंजे साम्हूं पियो आहे दोस्तो, ऐं हिते पहिरियों जेको कमेंट आयो आहे ज़हीर अली राजपर साहिब जो आयो आहे, उन दिलि ऐं गिफ्ट मोकिलिया आहिनि। जानी वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हां ख़ुशि रखे। कुर्ब मुख़्तियार मंझरियो साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ख़ुशी जो आबाद जो खिलंदा ऐं मुस्कराईंदा रहो। माशूक लुंड साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। जानी हाजन ख़ान, इहे नवां दोस्त असांजा ज़ाहिर थियंदा आहिस्ते आहिस्ते सां, वॾियूं महिरबानियूं। दिलि मोकिलिया आहिनि हाजन ख़ान साहिबु। वली मोहम्मद समो साहिबु लिखियो आहे अस्सलाम वालेकुम अदा, ड्रामा जागीर ऐं गुनाह तमामु सुठा आहिनि, माशाअल्लाह अदा भली ॻाल्हि आहे। तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि गॾोगॾु। वली मोहम्मद समो साहिबु माशाअल्लाह बहितरीनु ड्रामा आहिनि, सुठा ड्रामा आहिनि, तव्हांखे वणिया इहा त भली ॻाल्हि आहे। नवीद दर साहिबु काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानी नवीद दर साहिबु, ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं लालू रिंग साहिबु लिखियो आहे अदा ख़ुशि हुजो, ऐं स्टिकर मोकिलियो अथई हथु ॿधी था, वॾियूं महिरबानियूं।
मौला तव्हांखे बि ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं असगर थिबो साहब लिखे थो, वालेकुम अस्सलाम। रियाज़ भाउ, अल्लाह पाक हमेशह तव्हांखे ख़ुशि आबाद सदाईं सलामत रखे प्यारा। माशाअल्लाह असगर थिबो साहब, तव्हां रियाज़ भाउ खे वॾियूं दुआऊं ॾिनियूं आहिनि, मौला ख़ुशि रखे। बिल्कुलु हू परदेस ते वियल आहे, जेको बि परदेस ते वञे उन लाइ दुआ ज़रूरु कंदा कयो। ऐं असगर थिबो साहब लिखियो आहे, गोड़ आवाज़ गोड़ लिखियो आहे, जल्दी में लिखण में ग़लती थी वई, अल्फाज़ लिखण में ग़लती थी वई आहे मूंखां। न अदा को मसइलो ई न, मां कल्ह सम्झी वियुमि, मां जो अधु कूड़ लिखियो आहे, जिते खोड़ लिखे पियो या गोड़ लिखे पियो। मां इहो ॿुधायो, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, थींदो आहे तकड़ि में इहो कमु। ऐं अॻिते वधायूं था कम खे। ॿियो कमेंट आयो आहे अब्दुल साहब जो, ड्रामा सीरियल कसम नओं आहे या वरी पुराणो? इहा अदा पंहिंजनि जा गदार नथो लभे, हाणे इन ड्रामे में जो छा थींदो? महिरबानी करे ॿुधाइजो अदा, इहो तव्हांजो थोरो थींदो। अदा रियाज़ भाउ, वालेकुम अस्सलाम, असांजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। शाल सदा ख़ुशि हुजो, गुलनि जा छांव में हुजो। ॿी संजी संगत खे बि भरपूर सलाम ऐं हथ ॿधी स्टिकर मोकिलिया अब्दुल रऊफ़ भाउ। सभु जेका बि दोस्तनि ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे सलाम मोकिलिया आहिनि। रियाज़ भाउ जो बि जवाबु ॾिनो अथई, वॾियूं महिरबानियूं अब्दुल रऊफ़ भाउ। अदा कसम ड्रामो मां इन जे बारे में रिसर्च कयां, हा सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुमि त इहो ड्रामो कहिड़ो आहे। मुंहिंजे अॻियो नाहे आयो, ठीकु आहे न अदा, मूं नाहे ॾिठो, मुंहिंजे अॻियो नाहे आयो, मां इनखे पहिरियों चेक कयां, रिसर्च कयां, पोइ सुभाणे वीडियो में ॾेई छॾींदुसि। बाक़ी पंहिंजनि जा गदार हर कंहिं ॾिठो आहे। लाला फयाज़ ऑफिशियल, तव्हां हीअं कजो, लाला फयाज़ ऑफिशियल लिखंदो यूट्यूब ते, पहिरियों चैनल उन जो अची वेंदो, उन ते पहिरीं किस्त ॿी किस्त पई आहे, तव्हां उन सुकून सां ॾिसी सघो था। या मां कंहिं टाइम लिंक कॉपी करे तव्हांजो जेको कमेंट ईंदो आहे उन जेठो मेंशन कंदुमि, जे मुंहिंजो रिप्लाई तव्हां ॾे अचे त उन कमेंट लिंक ते क्लिक कजो, तव्हां डायरेक्ट उन वीडियो ते पुॼी वेंदव। वॾियूं महिरबानियूं तव्हां अब्दुल रऊफ़ भाउ। ऐं लालू रिंज साहब लिखियो आहे, अदा मूं 21 मिंट 47 सेकेंड तव्हांजी वीडियो ॾिठी आहे, टाइम लिखियो अथई। वॾियूं महिरबानियूं अदा, इहे लख कुरुब, तव्हां एतिरी वीडियो असांजी ॾिठी आहे, दिलि बि तव्हां मोकिलिया आहिनि, तव्हां दिलनि में आहियो, तव्हां जहिड़ा ॿाहिरि जेका बि आहिनि मुंहिंजा सब्सक्राइबर, मुंहिंजा भाउ आहिनि, इहे तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, थोरा जानी, तव्हां असांजी वीडियो फुल वॉच कई आहे। मोहम्मद हाजी साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं अदा। ऐं लिखियो अथई मुनीर अहमद, थी सघे थो दोस्त भाउ हुजे, उनजो नालो बि लिखियो अथई, दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं, तोड़ा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं ॿियो इब्राहिम पिताफ़ी साहब दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा, वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो अदा। जेका बि दोस्तनि जा कमेंट मूं वटि अॼु मुंहिंजे साम्हूं आया, मूं स्क्रीनशॉट कढी रखिया, उहे मूं पढ़िया आहिनि। अगरि को कमेंट रहिजी वियो आहे, इंशाअल्लाह तव्हां मायूस न थियो, तव्हांजो जेको आहे सुभाणे वीडियो में कमेंट मां शामिलु कंदुसि ॻोल्हे करे। असल में हिते अपडेट थींदा रहंदा आहिनि न, असां ताईं कॾहिं देरि पुॼंदा आहिनि, कॾहिं जल्दी पुॼंदा आहिनि, अपडेटिंग जे करे ईअं कमु थींदो आहे, चकर थींदो आहे। इंशाअल्लाह सुभाणे वारी वीडियो में उहो शामिलु करे छॾींदुसि, कंहिंजो बि कमेंट हूंदो इंशाअल्लाह सुभाणे वारी वीडियो में अची वेंदो। वाम टेंशन न करण जी का ॻाल्हि न आहे, अपडेटिंग जे करे ईअं थींदो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, नवे ऐं पुराणे ड्रामे जी मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे अपडेट सभिनी दोस्तनि खे पकी ऐं पूरी ॾींदो अचां, ऐं ईअं मुंहिंजी कोशिशि बि कामयाबु थींदी आहे, ॾींदो बि आहियां। ऐं बाक़ी कसम ड्रामे नाले बि सुभाणे अपडेट्स तव्हांखे ॾेई छॾींदुसि, इहो कहिड़े ड्रामे नाले ॻाल्हि कई आहे। बाक़ी जेका बि ॿिया ड्रामा अचणा आहिनि उन्हनि जी इंशाअल्लाह मुंहिंजी लगातार रिसर्च लॻी पई आहे, राब्ता लॻा पिया आहिनि। काश उन्हनि जो नालो जल्दी मुंहिंजे साम्हूं अगरि अची वियो त इंशाअल्लाह तव्हां ते उहो पहिरियों पुॼाईंदुसि, पोइ ॿियनि खे पहिरीं अपडेट्स तव्हांखे ॾींदुसि। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त दलाब जो मां सम्झां थो, तव्हां सभ खां वधीक इंतज़ारु कयो था, को मसइलो ई न आहे, सुठी ॻाल्हि आहे, इंतज़ारु करणु सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिक ॿिए जेके सपोर्ट ज़रूरु कंदा रहियो ऐं असांखे बि सपोर्ट कयो, असांजी इन वीडियो खे जेतिरो थी सघे दोस्तो ॿियनि ताईं पुॼाईंदा कयो। ऐं जेतिरी वीडियो अॻिते पुॼाईंदो को मसइलो न आहे, तव्हांजा कुर्ब थींदा, ग्रुपनि में पंहिंजे दोस्तनि खे इनवाइट कंदा कयो, असांजो चैनल हिन चैनल ते उहे बि अची वञनि ऐं कंहिंखां बि जेको आहे न वीडियो मिस न थिए। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगरि तव्हां वीडियो एॾी ताईं ॾिठो आहे, तव्हांजा लख कुर्ब, तव्हांजा वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो, सदाईं आबाद हुजो। अॼु जो वीडियो पंहिंजी पुॼाणी ते मिलंदासीं सुभाणे वारी वीडियो में सुठी ऐं नई अपडेट सां गॾु। ऐं उन में मां इहा कोशिशि कंदुसि त जेका बि नई अपडेट्स में चकर में लॻो पियो आहियां उन्हनि में को न को अञा वधीक ख़ुशख़बरी तव्हांजे लाइ आणियां। इंशाअल्लाह ईअं ई थींदो। तव्हां असांजी वीडियो अॻिली जो इंतज़ारु कजो, वेट कजो, हिन खे लाइक सब्सक्राइब शेयर ऐं सुठा कमेंट करे छॾियो। मिलंदासीं सुभाणे वीडियो में, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो।
अल्लाह हाफिज़।